सूरह मुहम्मद रुकु नंबर 3। ऐं मोमिन चवंदा आहिनि त का सूरत छो न नाज़िल कई वई। पोइ जॾहिं पधरी माना वारी सूरत नाज़िल कई वई ऐं उन में जिहाद जो ज़िक्र कयो वियो त जिन जे दिलनि में बीमारी आहे तिन खे ॾिसंदे त तोॾांहुं उन्हीअ माण्हूअ जे निहारण वांगुरु ॾिसंदा आहिनि जंहिंखे मौत जी सकरात खां बेहोशी पहुती हुजे। पोइ उन्हनि लाइ ख़राबी आहे चङी ॻाल्हि त खेनि चयो वठणु ऐं चङी ॻाल्हि चवणु आहे। पोइ जॾहिं जिहाद जो कमु पको थी चुके त जेकॾहिं अल्लाह सां सचा रहनि हा उन्हनि लाइ भलो हुजे हा। पोइ ए ज़ईफ़ ईमान वारो, जेकॾहिं इस्लाम खां फिरियो त अव्हीं हिन ॻाल्हि खे वेझा आहियो त ज़मीन में फ़साद कंदो ऐं पंहिंजूं माइटियूं छीनंदो। इहे उहे आहिनि जिन खे अल्लाह लानत कई पोइ खेनि ॿोड़ो कयाईं ऐं संदनि अखियूं अंधियूं कयाईं। छा क़ुर में ध्यानु न कंदा आहिनि या संदनि दिलनि ते उन्हनि जा कुफ़्र लॻल आहिनि। बेशक जेके माण्हू उन खां पोइ जो खेनि हिदायत पधरी थी पंहिंजनि पुठियें भर फिरिया तिन खे शैतान उहो कमु चङो करे ॾेखारियो आहे ऐं खेनि मुहलत हुजण जो वाइदो ॾिनो अथसि। इहो हिन करे आहे त जेकी अल्लाह नाज़िल कयो आहे तंहिंखे जिन माण्हुनि नापसंदि कयो तिन खे उन्हनि मुनाफ़िक़नि चयो त किन कमनि में अव्हां जो चयो मञींदासूं ऐं अल्लाह संदनि ॻुझनि ॻाल्हियुनि खे ॼाणंदो आहे। पोइ तॾहिं संदनि हाल कीअं थींदो जॾहिं मलाइक संदनि रूह कढंदा, जंहिं हाल संदनि मुंहं ऐं संदनि पुठियूं पुटींदा। इहा सज़ा हिन करे आहे त जंहिं शइ अल्लाह खे ॾमरायो तंहिंजे पुठियां लॻा ऐं संदसि रज़ामंदीअ खे नापसंदि कयूं, तंहिं करे ख़ुदा संदनि अमलनि खे चट कयो।